नाचीज़ शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, चेयरमैन अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन, सूबाई सीनियर नायब सदर ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान। मुझे साईं कोहिस्तान जे इंतहाई कदावर सियासी समाजी सुगड़ाइप जे फ़न खां वाक़िफ़ शख्सियत सरदार साले मोहम्मद बिरामाणी साहब, जेके असां खां टे ॿ ॾींहं पहिरीं अॼु टियों ॾींहुं आहे हमेशह लाइ विछड़ी विया आहिनि। सरदार साले मोहम्मद बिरामाणी कोहिस्तान जी सियासी समाजी ऐं राजूनी शख्सियत हुआ। राज जा राणा हुया, तमामु सियाणा, सबाजा, सुलछणा, सच्चा सपूत हुया। पंहिंजे राज सां भाग सां इंतहाई वॾी मोहबत कंदड़ हुया। राज बि साणनि वॾी मोहबत कंदो आहे, अञा बि करे थो। पाण दुनिया में मौजूदु न रहिया आहिनि, पर संदन बच्चनि सां, संदन भाइरनि सां सिलसिले सां राज खे अॼु बि उहा ई मोहबत आहे। सरदार साले मोहम्मद बिरामाणी जे लाइ आउं ईअं चवंदुसि त हू हिकिड़ो लिकियलु शींहुं हो, जेको कंहिं ॿिए जे ओट में लिकियो पियो हो। जॾहिं हू निर्वार थियो ऐं हुन महसूसु कयो त आउं माना पंहिंजे राज जो नुक़सानु पियो कयां कंहिं ॿिए जे ओट में रही, जेकॾहिं आउं निर्वार थियां त कोहिस्तान जो हेतिरो राज भाग, हेतिरा हज़ारे माण्हू, हीअ ख़ल्क़ मूंसां गॾु आहे, ऐं इन्हनि जी अॻुवाणी कयां, सरवाणी कयां ऐं इन्हनि जे लाइ पाण पतोड़ियां त घणो कुझु थी सघे थो। पोइ हू जॾहिं निर्वार थियो त ईअं सम्झो त हिकिड़ो मोती हुयो, हिकिड़ो हीरो हो, जंहिं ते लट चढ़ी वेंदी आहे, पोइ ॾिसण में न ईंदो आहे, ऐं उन खे वरी जॾहिं माण्हू पाणीअ में धोईंदो आहे या छंडींदो आहे त हू चिमकी पवंदो आहे, हीरे जी असुलु हैसियत ज़ाहिर थींदी आहे। ईअं जॾहिं हू उन खौल मां, उन ग़ुलामी वारे सिस्टम मां निकिरी आयो ऐं निर्वार थियो त हू कोहिस्तान जो हिकिड़ो ज़बरदस्त सियासी ताक़त बणिजी वियो। अॼु हुन जे वफ़ात ते, विछोड़े ते, हुन जे ॻोठ ॾांहुं गाॾियूं हज़ारनि जे तइदाद में जेके वञनि पियूं, ॼण त हिकिड़ी रेल पई वञे। सुबुह शाम 3 ॾींहंनि खां वठी राति ॾींहुं सॼी सिंध कड़की पई आहे। सिंध जा मोअज़्ज़िन, MPAs, MNAs, मिनिस्टर्स, सरदार, पीर, वॾेरा, सियासतदान, समाजी सियासी अॻुवान सभु हुन जे तरफ़ वञी रहिया आहिनि, माना हुन जे तहज़ियत जे लाइ, हुन जे तॾे ते। त हुन जी हिकिड़ी हैसियत निर्वार थी पई आहे ऐं हू तमामु हिकिड़ी अहम शख़्सियत हुया। असां त हुनखे अॻे त परे खां ॿुधो हो, पर जॾहिं जामशोर इताद जे प्लेटफार्म ते हुन सां गॾु असांजूं उथणियूं वेहणियूं थियूं, कचहरियूं थियूं, ईअं कोहिस्तानी कचहरियुनि में या असांजे कुझु समाजी प्रोग्रामनि में पाण आया ऐं शरीक शिरकत कयाऊं। असांजे स्टेज जी रौनक बनिया, जलवा अफ़रोज़ थिया, असांखे तमामु हौसलो ॾिनऊं। असांजे हमदनात महफ़िलनि में पाण हिसेदार थिया, नंगर न्याज़ जे लाइ गोश्त जानवर ॾिनऊं, ख़िदमतूं कयाऊं। पाण तमामु सख़ी मर्द हुया, वाइदे वफ़ाई संदन वड़ हो, महिमान नवाज़ी माना संदन शेवो हुयो, ऐं हू हिकिड़ा इंतहाई सादा, सबाजा, सुलछणा माण्हू हुया, सच्चा माण्हू हुया। ऐं पंहिंजे राज भाग सां माना हुननि वटि हिकिड़ी सचाई हुई, हमदर्दी हुई, हॾॾोखी हुआ। ऐं उन्हनि जॾहिं इन ॻाल्हि खे महसूसु कयो त मूं पंहिंजी सियासी कैरियर में कंहिंजे ओट में रही पंहिंजे त अधु सदीअ जी ज़िंदगी जो नुक़सानु कयो आहे, पर पंहिंजे बिरादरी, पंहिंजे राज जेके संदन पाड़ा राज में आहिनि, शेणा आहिनि, ब्राह्मणी ऐं कासोटा, सोनेरा ऐं कानड़ा ऐं पंवर, ॿिया जेके बि संदन बिरादरी में हेड़ा, उन्हनि सभिनी राजनि जा जेके हक़ आहिनि, मसइला आहिनि, मामलात आहिनि, उहे सभु जेके आहिनि से हल न पिया थियनि। असांखे सिर्फ़ु मथे ते हथु रखी ऐं जेको आहे कुल्हे ते हथु रखी ऐं धुतारियो पियो वञे। सही माना में न माण्हुनि खे रोज़गार थो मिले, न नौकरियूं थियूं मिलनि, न ज़िंदगी जूं सहूलियतूं थियूं मिलनि, पाणी नथो मिले, रोड रस्ता नथा मिलनि, बिजली गैस नथो मिले, नौकरियूं, सर्विसूं, रोज़गार जूं सहूलियतूं नथियूं मिलनि। असांजे राज्यनि में जे ॻोठनि में स्कूल न पिया हलनि, इस्पतालूं न पियूं हलनि, को बि फलाही बहबूद जो भलाई जो कमु न पियो थिए।
माण्हुनि खे जेको आहे सो बिल्कुलु मोहताज ऐं पेनू बनायो पियो वञे, थोरनि इमदादनि ताईं महदूद रखियो पियो वञे। अमली तरह माण्हुनि खे का बि ख़ुशहाली तरक़ी न पई ॾिनी वञे। जॾहिं उन्हनि इहो महसूसु कयो त पोइ हू मैदान में निकिरी आया ऐं माशाअल्लाह उन्हनि जी जेका हैसियत, ताक़त, सियासी सघत अॻे ई हुई, पर जेका लिकियलु हुई, जीअं चंड जेको आहे उहो ककरनि बादलनि में लिकियलु हूंदो, पोइ ज़ाहिर थींदो आहे त उनजी रोशनी महसूसु थींदी आहे। ईअं हू जॾहिं उन खौल मां, उन सिस्टम मां, पुराणे सिस्टम मां निकिरी आयो, निर्वार थियो, त उनजी हैसियत ज़ाहिर थी। अॼु हू हिकिड़ी तमामु वॾी कोहिस्तान जी सियासी ताक़त बणिजी चुको आहे। जॾहिं हू असां खां विछड़ी वियो आहे त हुनजो बचिड़ो आरब ख़ान बिराहमाणी, हुनजा बिरादर कांबू ख़ान बिराहमाणी ऐं बाबू ख़ान बिराहमाणी, असां उन्हनि मां इहा उमेद था भायूं त इनशा अल्लाह हू पंहिंजे वॾे जे उन कयल मंज़िल खे माणींदा ऐं उन ते क़ाइमु रहंदा, सचाईअ सां पंहिंजे राज जे तरक़ी ऐं भलाईअ लाइ पंहिंजी जेका हुननि जी हैसियत आहे उनखे निर्वार रखंदा ऐं इनशा अल्लाह उन ई दग ते, उन ई राह ते, उन ई रस्ते ते, उन ई ॾस ते, उन ई गस ते हली करे जेको आहे सो पंहिंजे राज खे तरक़ी ॾियारींदा इनशा अल्लाह। मलिक चंगेज़ ख़ान ऐं हितां जी जेका बि सियासी ताक़त आहे, पीर नदीम शाह जिलानी साहिबु आहे ऐं हाजी मोहम्मद रमज़ान ख़ान बापड़ाणी साहिबु आहे, कोटड़ी मां डॉक्टर सिकंदर शोरो साहिबु आहे, असांजा हैदराबाद ज़िले जा जाम ख़ान शोरो साहिबु आहिनि। हिकिड़ो हिननि जो पीपल्स पार्टी सां हमदर्दी वारो हिकिड़ो अहिड़ो क़ाफ़िलो आहे जंहिंसां साथ ॾियण में सैयद जलाल महमूद शाह बि रहियो ऐं सभिनी गॾियल हिकिड़ी कोशिशि वरिती है त हिते जेका हिकु हठी रही है, जेका सियासी माना कब्ज़ेदारी रही है, उन खां कोहिस्तान जे, कोटड़ी जे, जामशोर जे आवाम खे उन भोतार के सिस्टम मां कढी हिकिड़ी सुजागी जी राह ॾेई करे हुननि खे पंहिंजा हक़ ॾियारजनि, पाण खे हुननि जे अंदरि हिकिड़ी शऊर ऐं सुजागी जी सघ पैदा कजे, जंहिंसां हू पंहिंजा हक़ वठी सघनि ऐं हू मंज़िल माणे सघनि। कोहिस्तान जे अंदरि जेके कीस थियनि था पिया, जेके ज़ुल्म थियनि था पिया, उहे ख़तमु थियनि, माण्हुनि जे ज़मीननि ते कब्ज़ा न थियनि, माण्हुनि सां वेधन न थियनि, माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं न थियनि, माण्हुनि खे रोज़गार मिलनि, माण्हुनि खे तालीम मिले, माण्हुनि खे जेको आहे सो नौकरियूं मिलनि, रोज़गार मिलनि, रोड रस्ता मिलनि, इस्पतालूं मिलनि, इलाज जूं सहूलियतूं मिलनि, रुगो बिल्डिंगूं ऐं इमारतूं न मिलनि, पर उते अमली तरह तालीम हले, इलाज हले, माण्हुनि खे ख़ुशहाली मिले ऐं जेको आहे रुगो ईअं चंद पैसनि इमदादनि जे पुठियां माण्हुनि खे पेनू, फ़क़ीर, लाशऊर ऐं जेको आहे कुंद ज़हनियत जो ग़ुलाम न बनायो वञे, पर माण्हुनि खे हिकिड़ी सुजागी जी राह मिले, माण्हू हिकिड़ा पाण भरा थियनि, ख़ुददार थियनि, बाशऊर थियनि, माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी सुजागी जी लहर आई। सरदार सालिम मोहम्मद बिराहमाणी साहिब जे हिन गुज़िरियल सियासी जदोजहद सां कोहिस्तान जो अवाम हिकिड़ो जागी पियो आहे ऐं हुन महसूसु कयो आहे त असांखे धुतारियो वियो आहे, असांखे जेको आहे सो आसरनि ते, दिलासनि ते, ख़ुशि फ़हमियुनि में ऐं ख़ुशि ख़्यालीअ में जेको आहे रखी ख़ुशहालीअ खां परे कयो वियो आहे। हाणे कोहिस्तान जो अवाम, चाहे कोहिस्तान जे अवाम में असांजो हिंदू भाइर हुजनि, मुसलमान हुजनि, कहिड़े बि बिरादरी राज्य वारा माण्हू हुजनि, सभिनी खे आस्ते आस्ते इहा ॻाल्हि महसूसु पई थिए त जिन वटि कोहिस्तान जी सियासी ताक़त रही, पंहिंजो क़ुवत रही, सरकारी ताक़त रही, हू अवामी नुमाइंदा थिया, पर हुननि कोहिस्तान जे लाइ कुझु न कयो। सभु कुझु सघ हूंदे ज़िला नाज़मी, MPAs, MNAs, मिनिस्ट्रियूं, खोड़सारियूं हूंदे सूंदे बि कोहिस्तान जीअं जो तीअं पियो आहे। उते जा रोड रस्ता आहिनि ई कोन, जिते के ॿ टे टुकर पका ठहियल आहिनि त उहे टुटी भॼी तबाह थी विया आहिनि। बुला खान जो शहर खंडराट बणियो पियो आहे, मोहन जो धड़ो थियो पियो आहे ऐं बुला खान जे शहर जूं घिटियूं तबाह थियूं पियूं आहिनि। सॼे तालुके खे पीअण जे लाइ मिठो साफ़ सुथिरो पाणी मुयसरु न आहे, इलाज जी किथे का सहूलियत कान्हे, किथे को लेडी डॉक्टर जो इंतज़ाम कोन्हे, इलाज जे लाइ असांजूं औरतूं, असांजूं नियाणियूं, अंबड़ूं, भेनरूं तड़पी तड़पी मरी वञनि थियूं, को उन्हनि जो बंदोबस्तु नथो थिए, स्कूल न पिया हलनि, केतिरनि सालनि खां हिते जे माण्हुनि खे रोज़गार कोन पियो मिले, बेरोज़गारी में माण्हू तमामु तंगदस्त बेहाल बणिजी विया आहिनि। अहिड़ी तरह सां माण्हुनि खे इंसाफ़ मुहैया न आहे, सफ़ाई सुथराई न आहे। हाणे त अमन बि उहो न रहियो आहे जेको अॻे ॻाइबो हो त कोहिस्तान अमन जो गहवारो आहे, उहो अमन बि न रहियो आहे। गुज़िरियल थोरे अरसे में केतिरनि दुकाननि जा
ताला टुटा ऐं उते उन्हनि जो अञा ताईं को तदारुक न थी सघियो। खोड़ सारियूं दाऊं कूकूं करण जे बावजूदि असांजे थाणे बुलाखान जे प्रेस क्लब जे सदर जी जेको आहे असां वटि कोस्तान में फटफटी चवंदा आहिनि जेका मोटरसाइकिल आहे उहा उन्हनि जे घर जे दर तां खजी वई, अॼु ॾींहं ताईं उहा वापसि न थी। ऐं इंतिज़ामिया चए त मिड़ेई का मोटरसाइकिल वठी कन पूरा कयूं, पर चोर जी ॻोल्हा न कयूं, चोरी ख़तमु न कयूं, अमन क़ाइमु नथो थिए, इंसाफ़ नथो मिले माण्हुनि खे, सहूलियतूं नथियूं मिलनि माण्हुनि खे, माण्हुनि जा मसइला हल नथा थियनि, माण्हुनि जा फ़ैसिला नथा थियनि, माण्हुनि में के ना इतफ़ाक़ियूं थियनि थियूं त सालनि जा साल गुज़री था वञनि, या जेको आहे सो अहिड़नि जे हथां फ़ैसिला कराया था वञनि जेके निबेरो नथा करे सघनि, इंसाफ़ ऐं हक़ नथा करे सघनि। उन सां उहे कोस्तान जे अंदरि जेके नफ़रतूं जागी चुकियूं आहिनि उन्हनि जो इज़ालो नथो थिए, तमामु वॾो नुक़सानु थो थिए। इहा ॻाल्हि जॾहिं महसूसु कई वई त सरदार साले मोहम्मद बिरामाणी साहिबु हिकिड़ी निर्वार थी मैदान में लथो। उनजी हैसियत त हुई, हू हिकिड़ो लिकियलु शींहुं हो जेको ज़ाहिरु थियो ऐं हुन पाण मञायो, हुनजी अलाह साईं इज़त कई, अॼु बि हुनजी इज़त आहे। ऐं हू भले असां में दुनिया में मौजूदु न आहिनि, पर हुन जूं ख़िदमतूं, हुन जूं मोहबतूं, हुन जूं सखावतूं, हुन जूं सचायूं, हुन जी न्याज़ निड़वत, हुन जो बा इख़लाक़ बा किरदार ऐं जाखोड़ी ऐं खाओड़ी ज़िंदगी, हुन जी जेका महिनत आहे उहा ॻाइबी, उहा लेखबी, उहा ॻणबी, उहा हर को मञींदो, पंहिंजो बि पराओ बि इन ॻाल्हि खे तस्लीम कंदो त सरदार साले मोहम्मद बिरामाणी हिकिड़ी बेदाग़ शख़्सियत हुआ, माना बाकिरदार शख़्सियत हुआ। कंहिंजे कॾहिं कंहिं माल मिल्कियत ते को ज़बरदस्ती कब्ज़ो न कयाऊं, कंहिंजो हक़ न खाधाऊं, कंहिं सां को वेर वंड झेड़ो झगड़ो फ़साद फॾो न कयाऊं, हिकिड़ी तमामु सादी समाजी सुठी ज़िंदगी गुज़ारे हू पछाड़ीअ में पंहिंजो हिकिड़ो मिसाली रस्तो छॾे विया आहिनि, राह छॾे विया आहिनि पंहिंजे बचे जे लाइ, पंहिंजे फ़र्ज़ंद पुट जे लाइ, पंहिंजे भाइरनि जे लाइ। त हू बि जेकॾहिं इन राह ते हलंदा त इंशा अल्लाह इज़त माणींदा, कामयाबी माणींदा, तरक़ी माणींदा, पंहिंजे राज खे बि ख़ुशहाल रखंदा, पाण बि इज़त ऐं पंहिंजी सघ सां क़ाइमु रही सघंदा। मुंहिंजा इहे ई ख़्याल आहिनि। ऐं दुआगो आहियां त सरदार साले मोहम्मद बिरामाणी जे क़बर ते रब साईं रहमतूं करे, बरकतूं करे ऐं अल्लाह ताला हुननि जे क़बर खे जन्नत जो बाग़ बनाए, हुननि जी बख़्शिश फ़रमाए, हुननि जे बचे खे, हुननि जे भाइरनि खे, हुननि जे राह रस्ते वाट खे दुनिया में आम करण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए ऐं उन रस्ते ते हली करे पंहिंजे राज बाग़ जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। महिरबानी।